अल्लाह ताला नमाज माफ़ करे सघे थो, रोज़ा अल्लाह ताला माफ़ करे सघे थो, अल्लाह ताला हज माफ़ करे सघे थो। अल्लाह ताला पराओ हक़ जेको आहे क़तन तौर ते जेको माफ़ न कंदो, परावा पैसा जेके दबाया आहिनि क़तन तौर ते अल्लाह ताला इहो माफ़ न कंदो। माल हेरा फेरी सां आंदो आहे इहो अल्लाह ताला क़तन तौर ते माफ़ न कंदो। बाक़ी हा अल्लाह ताला ॿियो जेको पंहिंजे तरफ़ जेके अल्लाह ताला हुकूकुल्लाह जे अंदरि जेके शयूं अचनि थियूं अल्लाह ताला माफ़ करे कोई पुछा करण वारो न आहे। अॼु असांजा मुस्लमान जॾहिं परेशान में हूंदा, मुसीबत में हूंदा, पोइ साईं सफ़ा पंहिंजो मुंहुं जेको आहे न नॉर्मल करे फ़क़ीर थी करे ईअं तव्हां चवंदो हाणे मरी वेंदो हिते। जॾहिं का परेशानी अचे, पैसनि जी ज़रूरत थिए न, कंहिंजे तरफ़ ईंदा न, कंहिं मालदार जे तरफ़, कोई नेक माण्हू जे तरफ़ ईअं थी ईंदा, तव्हां चवंदो अगरि जेकॾहिं हिनखे हिन टाइम असां पैसा न ॾींदासीं न हिते ई मरी वेंदो। पैसा वठी करे हिन खां बाद में पंहिंजो कमु करे पोइ जॾहिं अगरि इहो शरीफ़ माण्हू पैसा घुरंदो न, पैसा घुरंदो पोइ चवंदो हा साईं तव्हांखे पैसा ॾींदासीं। अड़े ज़ालिम हिन तुंहिंजे मथां केतिरो एहसान कयो आहे, तोखे मुश्किल खां तोखे कढियो अथई, तोखे पैसनि जी एतिरी ज़रूरत आहे, तोखे पैसा ॾिना, पंहिंजे जेको जेब ॻाल्हि करे तोखे पैसा ॾिना, तुंहिंजे मथां लाज़िम ईअं हो त तूं हिनखे अॻ में पैसा ॾेई करे जान छॾियईं आहे। अॼुकल्ह असां मुस्लमान में इहो तमामु वॾो घणो मर्ज़ु आहे, पैसा वठी करे पैसा नथा ॾियूं।